अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कम करे रहिया आहिनि। तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो हिन ड्रामे में बिलावल खोखर ऐं एस भट्टी ऐं हिन में जिस कहाणी अदाकार आहे जंहिंखे तव्हां आचर जे नाले सां सुञाणींदा आहियो, ऐं दोस्तों मजू लाड़ ऐं हाजन प्रेमी ऐं कुछ ॿिया नवां अदाकार ऐं कुछ पुराणा अदाकार भी इन ड्रामे में खोड़ सारा आहिनि। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ड्रामे खे दोस्तों ॾिसण न विसारींदा। तमामु जल्द तव्हांजे वेझो अचण वारो आहे। दोस्तों हिन में अहमद अली शेख यानी कमाल खान भी हिन ड्रामे में आहे। तव्हां ॾिसंदो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो ही तव्हां स्क्रीन ते पिक्चरूं ॾिसी रहिया आहियो, ही वेरन जी वस्ती ड्रामे जा आहिनि। तमामु ज़बरदस्त पिक्चरूं आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो इन में खून खराबी भली आहे ऐं इन में घणे खां घणी खुर खराबी थींदी। जीअं दौलाब ड्रामो थियो, ज़हर ज़िंदगी ड्रामो थियो, ही बि अहिड़ो ड्रामो आहे। तो हिन में वॾे खां वॾी अदाकार रिमशा शहज़ादी भी कमु करे रहियो आहे। तो रिमशा शहज़ादी भली अदाकारी करे रहियो आहे। तमामु ज़बरदस्त एक्टर आहे। तो वेरन जी वस्ती ड्रामे में रिमशा शहज़ादी तव्हांखे सुठे खां सुठी अदाकारी ॾेखारींदो। हुनजी अदाकारी तव्हांखे तमामु जल्द पसंदि ईंदी। तमामु ज़बरदस्त एक्टर आहे ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामो वेरन जी वस्ती। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।